पहिरीं हिननि चयो त असीं 6 लख वारे खे जेके साल में 6 लख आमदन आहे उन तां टैक्स ख़तमु कंदासीं जेको इमरान ख़ान हुकूमत में हाणे 12 लख पोइ IMF वारनि जी दॿ आई जो न कंहिंखे न छॾींदासीं इवन 50,000 इवन 50,000 खां ई माना हू त हा 50,000 पहिरीं 50,000 खां 50,000 स्पेस पोइ 2.5 ऐं पे हू टैक्स स्लैब हू वधाए छॾियूं 12.5% ताईं खणी सिर्फ़ु हू चवनि था क़ौम लाइ करिणो आहे हाणे क़ौम खे ई न पोड़ीनि पिया वरी क़ौम लाइ कयूं पिया हिकिड़े माण्हू खे आउं डंडा हणणु शुरू कया त चुप कर तोखे इहो तुंहिंजे लाइ बहितरी आहे हाणे हू माण्हू त चवंदो न सभु जेको डॉक्टर साहिब जो क्यूरियोसिटी आहे या उनखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे वाक़ई सम्झ नथी अचे त पोइ भलाई कंहिंजी बि थिए यूसी अगरि त मुल्क जेके आहिनि उहे को बैंक या को प्राइवेट इदारा हुजनि हा जेके बैंक जेके पंहिंजे बैलेंस शीट ते हलंदा हुजनि हा मुल्क कंपनी न हूंदी आहे मुल्क को बैलेंस शीट ते न हलंदी आहे हा तव्हांखे पंहिंजे एक्सपेंस ऐं पंहिंजी जेका आहे जेको अर्निंग आहे उनखे हिकिड़ो कंहिं तवाज़ुन में त रखिणो आहे त पोइ उहो ठीकु कयो न तव्हां जेको पहिरियों धकु लॻे थो तव्हां ADP एनुअल डेवलपमेंट हीअ जेको तरक़ियाती फंड्स आहिनि भई तव्हां तरक़ियाती फंड घटि कयो पर अगरि तव्हां करप्शन घटि करे छॾियो त घटि पैसनि ते बि ओतिरी तरक़ी थी वेंदी उहो रोड ठही वेंदो अगरि रोड ते हींअर तव्हां रखो था 2 करोड़ रुपया मिसाल मूंखे ख़बर न आहे 4 करोड़ 5 करोड़ हूंदो किलोमीटर पर मिसाल करोड़ रखो था उन मां त 50-55 लख रुपया खाई वञो था मथे ठीकु आहे त तव्हां भले बजट 50 लख घटायो पर रिश्वत घटाए छॾियो हलो पूरी नथा घटाए सघो रिश्वत त 50% घटाए छॾियो ईअं तव्हां पंहिंजा ॿिया जेके हिकिड़ा एम्बिशियस प्लान्स आहिनि तव्हांजा हिकिड़ा मतिलबु जेके हिन मुल्क जी वित ऐं वस खां ॿाहिरि आहिनि उहो शौक़ु पूरो ख़तमु कयो मतिलबु अलाए किथे किथे तव्हांजी काउंसलेट्स ऐं हीअ खुलियल ख़ैर हाणे उहे इलाही अहिड़ा लीकेजिस ऐं इलाही केतिरा डिपार्टमेंट्स आहिनि जंहिंजी का लॉजिक कोन्हे अलाए केतिरा डिपार्टमेंट्स ठहिया अलाए केतिरा डिपार्टमेंट्स ठहिया सो देयर सो मेनी थिंग्स जिते तव्हां करे सघो था पर मसइलो इहो आहे त हींअर IMF डिक्टेटेड हू आहे हाणे पोइ अपोज़िशन जेका हाणे हुकूमत में आहे हू PTI खे चवंदी PTI IMF बजट ईअं कुझु चवंदी ईअं कुझु चवंदी न बिलावल साहिबु चवंदा न PTI IMF जी हा PTI-IMF ईअं नालो रखी छॾियूं पर उन महिल त ज़ाहिर आहे उन महिल बि IMF जो प्रेशर पर हाणे त ज़ाहिर ज़हूर मुफ्ता इस्माइल चए थो त IMF आहे हीअ त बिल्कुलु डिक्टेशन आहे IMF जी जी हा जी हा जी ऐं IMF जो छा वञे त डॉक्टर नुनारी सां फाइनेंशियल प्रॉब्लम्स कहिड़ा आहिनि या अली काज़ी सां कहिड़ा आहिनि या यासिर सां कहिड़ा आहिनि चए असांखे त बाबा कागज़नि में ठीकु करे ॾियो ऐं हू हुनखे जेके कमिटमेंट्स कनि था त असीं खसारो बि ख़तमु कंदासीं ऐं अलाए 150 अलाए केतिरा अरब रुपया सरप्लस कंदासीं हो ई न जाए